हैदराबाद में मज़लूम तबक़नि लाइ जाखोड़ींदड़ कामरेड जाम साकीअ जी ॿी वरसी मल्हाई वई। कामरेड जाम साकीअ जी वरसीअ जे मौक़े ते घर भातियुनि साथियुनि ऐं चाहींदड़नि क़ब्र ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े गीतनि सां भेटा पेश कई। उन मौक़े ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे कामरेड सालेह बुलो, इक़बाल मला, डॉक्टर बख्तावर जाम ऐं ॿियनि चयो त कामरेड जाम साकी नंढे खंड जो हिकु अज़ीम इनक़लाबी अॻवान हो। हुन चयो जाम साकीअ जी कयल जदोजहद खे सदाईं तारीख़ जे सुनहरी लफ़्ज़नि में यादि रखियो वेंदो। अॻवान चयो त कामरेड जाम साकीअ जी छॾियल मिशन खे पूरो करण लाइ संदसि साथी सदाईं जदोजहद जारी रखंदा। जीअं त ही कामरेड जी ॿी वरसी आहे ऐं उन ते असां संदसि मज़ार ते हाज़िरी भरी असां घर भाती हुयासीं शामिल ऐं ॿियो पुराणा साथी जेके ॿियनि शहरनि मां बि आया आहिनि उहे मौजूदु हुया। जाम साकी हिकिड़ो मकतब फ़िक्र जो नालो आहे। असीं सम्झूं था त असांजे लाइ या पूरी सिंध जी जेका धरती आहे या एशिया जो जेको खंड आहे उन में जेको कामरेड लॾो आहे जेको हुन सां तालुक़ु रखे थो, हिन सोच सां मकतब फ़िक्र सां तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जे लाइ जाम साकी अॼु बि ज़िंदा आहे ऐं ज़िंदा रहंदो। कामरेड जाम साकी में इहा ख़ूबी हूंदी त जंहिंसां मिलंदो उनखे हिकदमि पंहिंजो करे छॾींदो। जंहिं सॼी उमिरि जदोजहद कई 4 मार्च खां वठी आख़िर दम ताईं हू पंहिंजो जदोजहद कंदो रहियो ऐं जंहिं ई जदोजहद जे करे हिन केतिरा ई साथी ठाहिया। हिन जो का हारियुनि मज़दूरनि शागिर्दनि में कमु कयो ऐं ख़ासि तौर ते सिंध हारी कमेटी जो अहम उहिदेदार रहियो। कामरेड जाम साकी हिकु ज़िंदा मिसाल हो असांजो जेको तारीख़ जो हिसो आहे ऐं मां बि त इहे अणविसंदड़ बाबा जेके असां विसारे कॾहिं बि नथा सघूं। कामरेड जाम साकी हिकिड़ो अज़ीम इंसानु हुयो। पूरे तरह सां हारियुनि मज़दूरनि सां हुनजो भरपूर नमूने सां इश्क़ कयो। उन जे करे उनखे असां अॼु जेको आहे भेटा पेश करणा आहियूं, सुर्ख सलाम पेश करणा आहियूं त उन पहिरियों तबक़े लाइ जेका पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ कई हुई उन ते पंहिंजो सचो रहियो ऐं असां उनखे जेको आहे सलाम पेश था कयूं। जाम साकी जहिड़ियूं जेके शख़्सियतूं आहिनि उहे हिन धरती जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ी मशाल राह आहिनि ऐं हमेशह रहंदा ऐं उन सिलसिले में ई अॼु हाज़िर थियासीं। इहो सिलसिलो ख़िराज तहसीन जो जारी रहंदो जेसि ताईं ज़िंदगी आहे। कामरेड जाम साकी असांजे एशिया जी वॾे में वॾी शख़्सियत ऐं जॾहिं बि हिन एरिया में हिन इलाइक़े में ऐं सॼी दुनिया में जॾहिं जदोजहद जी ॻाल्हि थींदी त उन में कामरेड जाम साकी जो नालो सर फ़हरिस्त रहंदो। छो त इनक़लाबी सियासत जो अनमोल किरदारु हो जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी जदोजहद में गुज़ारी ऐं टार्चर सेल सठा ऐं असां सभिनी खे हक़ ऐं सच जे वाट ते हलण जे लाइ को रस्तो ॾसियो। असीं इन मौक़े ते इन जी ॿिए वरसी जे मौक़े ते उनखे सुख सलाम पेश कयूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk